इन करे तव्हां खे आगाह कयूं। वॾा जेसि ताईं ॾींहुं नथो थिए ऐं चारों तरफ़ पक नथा कयूं अख न हणंदासीं। जॾहिं असां जागूं था तव्हां पोइ आराम छो नथा कयो? ठीकु आहे त पोइ मां हाणे वञी आराम थो कयां। अन्या कमाल खान फायरिंग छो नाहे कई? सोराब पाण संभाल हेॾे निकिरी अच। अंदर हलण जो इरादो आहे? हाणे अंदर हलण बेवकूफ़ी आहे। हाकिम खान जे मथां ज़ोर वधी वियो आहे। हल त हली हाकिम खान खे सहारो ॾियूं किथे ईअं न त हाकिम खान मारिजी वञे। पोइ जल्दी अच त हेॾा निकिरी हलूं। शक तूं फायरिंग कंदो रहो। गुलाब हल तूं मां हाकिम तरफ़ हलूं। सोराब हिते बि फायरिंग करण बुतली आहे। तूं न थी अच मां न अॻु थो छॾियां। इन्हनि मां हिकु बि बचण न घुरिजे। वारो कर इन्हनि मूं केर बि बचण न खपे। अच्छा मुर्सी सां कुंड संभाल जाए। मुर्सी सां संभाल जान जा पुट्टा जी तो शिकार। हिन जो मां पाया शिकार थो कयां। तूं आॾो निकिरेसि। नथो ॿुधण में अचई और ये समझे छा थो लठ खणी था त मां तुंहिंजूं पासराटियूं सेकियां। गोली लॻई न लॻई पर मां त मेजालो कढां। तू वञी तलवार खान खे ॿुधाए त मैदान साफ़ आहे। अॼु लाशनि जी ॻण पकड़ाए त असीं कमाल खान वारे खे अञा थोरो अॻु भरो करिजो। न रुस्तम खान वो परे निकिरी विया हूंदा। उन वञण पिया वञण अजायो फज़ूल आहे। अरे बाबा तू छॾे हिन ॻाल्हि खे। तू हल हल वञी तलवार खान खे ॿुधाए हल। हाँ रुस्तम खान वो हिन वक़्तु तमामु परे निकिरी चुका हूंदा।
उन्हनि खे असांजी बंदूक जी गोली ई कोन पहुची, पोइ असां किथे था पहुची सघूं उन्हनि खे? ठीकु आहे त हलो था दिलावर खान ॾे, वञी चऊं सॼे लाशनि जी गणप कराए मूसा खान जे माण्हू जा लाश हाणे धप था कनि। हलो मुबारकूं दिलावर खान, मुबारकूं। असां तो वारे न मूसा खानड़े सां उहो शर करे आया आहियूं जो घटि में घटि साल कनि त मूसा खान ऐं मूसा खान जा माण्हू तुंहिंजे तर जो रुख बि न कंदा। हा बाबा साईं, हाकिम खान कमाल खान भॼी जान छॾे। इहा तव्हांजी भुल आहे त हू हाणे हेॾां जो रुख न कंदा। मां मूसा खान खे चङी तरह सुञाणा त हू कुत्ते जे उन पुछ मिसल आहे जंहिंखे 12 महीना बि नड़ में विझी कढबो त वरी ओड़ो जोड़ो टेड़ो हूंदो। दिलावर खान, जेकॾहिं हू आया त उन्हनि खे बि मुंहुं ॾेई वठंदा। फिलहाल जेके वॾेरनि जो ॻाढ़ो गोड़ खाई विढ़ण आया हुआ उन्हनि जा लाश न पड़ा कर, पहिरियां को उन्हनि जो बिलो करे। हेलो, सुबह सुबह सां कीअं यादि कयो अथव? मुंहिंजे ॻोठ मथां मूसा खान वारनि हला कई आहे। दिलावर खान, जेकॾहिं तव्हां को कदम खणंदव त ज़ाहिर आहे मूसा खान माठ करे त कोन वेंदो। मूसा खान खे माठ कराइण मूंखे अचे थो, तव्हां हिन खे छॾियो। उहे लाश खणी वञी मूसा खान जे हवाले कयो त किथे थप्पड़ हणी वञनि। केॾो कीस थी वियो रुस्तम खान, केॾो कीस थी वियो। इहा आहे असांजे अंदर जी अना। असां पंहिंजे अंदर जे क्रोध खे ख़तम नथा करे सघूं। ऐं इन ई एवज़ असां केतिरियूं मासूम जानियूं ज़ाया पिया कयूं रुस्तम खान, केतिरियूं मासूम जानियूं। इहे मरण वारा बि त कंहिंजा पुट हूंदा, को कंहिंजो पीउ हूंदो, को कंहिंजो मामो हूंदो। केतिरा रिश्ता हूंदा हिननि जा। बस रब पाक ने कहरी कारवाई जी माफ़ी ॾे। रुस्तम खान दुआ करो त मरण वारनि जूं माण्हू ज़िंदा न हुजनि यार। उन्हनि माण्हुनि जा जिगर लाश ॾिसी छिकी पवंदा ऐं उन्हनि जूं बददुआऊं असांखे कब्र में बि चैन सां सुम्हण कोन ॾींदियूं। दिलावर खान, मूं पंहिंजी ज़िंदगीअ में पहिरियों शख़्स ॾिठो आहे जेको पंहिंजे दुश्मननि जे मौत ते बि पछताए पियो। रुस्तम खान छेड़ो त ज़िंदा माण्हुनि सां थो ठहे, पर ही त हाणे लाश बणिजी चुका आहिनि। लाशुनि सां कहिड़ो जहिड़ो, ऐं सो बि हिकु मोहबती माण्हू जो। न रुस्तम खान, न मुंहिंजो जहिड़ो त सफ़ा नथो ठहे। इन्हीअ करे जेका मुंहिंजी दिलि जी सदा हुई ऐं जेको मुंहिंजो अंदर जो आवाज़ हो रुस्तम खान, उहो ई मूंखे ॿुधाए। न रुस्तम खान, न, इन जो मक़सदु इहो न आहे त मां कमज़ोर थी चुको आहियां। कॾहिं बि तेसि ताईं मुंहिंजे अंदर जो हैवान ख़ामोश न थींदो, जेसि ताईं मां हाकिम खान ऐं मूसा खान खे मौत जे मुंहं में नथो थियां। मौत जे मुंहं में तेसि ताईं मां पंहिंजे अंदर जे हैवान खे रत पीआरींदो रहंदुसि,
भली पोइ उहा रत कंहिं मासूम जी छो न हुजे, पर पंहिंजे अंदर जे हैवान खे ज़िंदा रखण लाइ उहा रत पीआरींदो रहंदो। मूसा खान, ओचितो हमले सबब असांजा होश ही खता थी विया ऐं का ख़बर ही न पई त किथां गोलियुनि जी बरसात शुरू थी वई। एडी तैयारी सां दिलावर जा माण्हू वेठल हूंदा, असां कॾहिं सोचियो बि न हो। बाक़ी तव्हां छा सोचे विया त समूरो ॻोठ तव्हांखे ख़ाली मिलंदो ऐं तव्हां दिलावर खान जे सीने ते गोलियूं हणी मोटी ईंदव? बाबा साईं, ॻाल्हि ॻोठ ख़ाली मिलण जी न आहे, पर जंहिं तयारी सां दिलावर खान जा माण्हू वेठल हुया, मूंखे पूरी पक आहे त मक़बूरी थियल हुई। तुंहिंजो मतिलब त असां मां ई को गद्दारी करे सघे थो? हाकिम खान भी गद्दार थी सके थो, छो त ही दिलावर खान जो भाउ आहे, ये न? बाबा साईं, मूं हाकिम खान जे नाले ते न चयो। त पोइ छा वारिस खान गद्दार हूंदो जेको असां जे करे मौत जे मुंहं में हली आयो आहे, या हिन जो कमदार हकीम शबीर भी थी सके थो? जे शबीर न त पोइ कालू हूंदो। ॿुधाए कमाल खान, वैसा ॻाल्हि मुख़बरीअ जी नाहे। तव्हां सां दुश्मनी विहारण खां पोइ दिलावर खान हर वक़्तु तयारु हूंदो, पर असांजी शिकस्त असांजी बुज़दिलीअ जो नतीजो आहे। ॿुधे न कमाल खान, मजू छा थो चए? असुल कम जी ॻाल्हि मजू कई आहे। ही शिकस्त तव्हां सभिनी जी बुज़दिली जो नतीजो आहे, बुज़दिली जो नतीजो। बाबा साईं, असां हाणे अॻियां पोयां प्लान दिलावर खान खां ॻाए वॼाए वठंदासीं, ॻाए वॼाए वठंदासीं। प्लान बि कजो, प्लान बि कजो। पहिरियां ई पंहिंजे हमराहनि जे कफन दफन जो बंदोबस्त कयो। गैस भी लाश खड़ाए ईंदो ई हूंदो। मूसा खान, पंहिंजे हमराहनि जो क़त्ल केस हणाए छा दिलावर खान खे कुछ वक्त लाइ अंदर नथो कराए सघिजे? वारिस खान हिते अची असांजा हमराह मारे वियो। उन केस में भी दिलावर के डीएसपी गिरफ्तार न कयो। हाणे त उल्टो असांजे मथां ई केस दाख़िल कराईंदो। ॼाणाईंदो त मूसा खान जा माण्हू धारे जे इरादे सां हुन जे ॻोठ में दाख़िल थिया हुआ ऐं जवाबी फायरिंग में कुछ मारिया विया ऐं कुछ भॼी विया। कानून में असां दिलावर खान खां कोन खटींदासीं। हूअं वरी कहिड़ियूं पगूं ॿधी आया आहियो? मूसा खान हारायल खिलाड़ी,
जख्मी शींह अदमे नाम का वधिक खतरनाक थी नान, वधिक खतरनाक। इन असांजी शिकस्त खां पोइ दिलावर खान जरूर लापरवाही कंदो ऐं असां पंहिंजी ॿीड़ी ताक़त सां उनखे मुंहुं जोड़ जवाब ॾींदासीं। इहो हाकिम खान जो तव्हां सां वाइदो आहे। मां हाकिम खान अॼु तव्हां सां वाइदो थो कयां, दिलावर खान खे मां पाण मारींदुसि, मां पाण मारींदुसि। जे न मारे सघियुसि विढ़ंदे विढ़ंदे मौत खे सीने लाईंदुसि, मौत खे। ओ तो बह कर माई, तो बह करे जारी कर माई। ॼण क़यामत अचे कड़की। अल्लाह मुंहिंजी तो बह सॼो मुल्क दरियो पियो आहे, सॼो मुल्क दरियो पियो आहे। बसि रब जे दर ते ज़ारी आहे। अम्मा इहो बि चङो थियो त मुंहिंजो चरियो अंदर हुयो, न त हुनखे घर में वेहण बि कोन अचे ऐं बेमौत मारिजी वञे। कुंधर मुड़स कुसजी विया। जेकॾहिं तुंहिंजो निकमो मारिजी पिया न त का वॾी ॻाल्हि कान हुई। खैर घुरो माई, खैर घुरो। एतिरा मुड़स मरी विया आहिनि, अञा बि खैर नथी घुरे। मामा ॿाहिरि ख़बर थी त घणा मुड़स मारिजी विया आहिनि। घणा वरी घणा मां उगण पखां ॿाहिरि हुआ, ईअं लॻो ॼण ट्रक भरे लाशनि जी खणी विया। हेॾा की ॾिसंदे तुंहिंजा लिंग बि कोन था कंडारजनि। असांजी त मानी वेह थी वई आहे। अरे ज़ारी रब, जिंदे जिगर जा टुकड़ा जिंदे आखिर जा डूरा हूंदा, कहिड़ो कहर थियो हूंदो। जॾहिं जे लाश हुननि जे घर पहुचंदा त हुननि ते केॾी न क़यामत बर्पा थींदी। अम्मा अम्मा हाणे इहे ॻाल्हियूं न कयो, न कयो इहो ॻाल्हियूं। मुंहिंजो त हाउ थो ॾके। हरी खैरा जे सिर ॾे खैर हुजे मुंहिंजी अम्मा। खड़ी अमड़ वेही तोबा तोबा ज़ारी ज़ारी कयो त को हिन ॻोठ जे मथां मुसीबतूं तरनि। की सुठी वियो अॼु ॻोठ मथां मुसीबतूं तरंदियूं कॾहिं, क़यामत वारो कारो पाछो छाइजी वियो आहे। ॻोठ मथां मुसीबतूं तरंदियूं कॾहिं। उन्हीअ करे त तोखे अर्ज़ु थो कयां, किथां पटे सटे मूंखे किरायो ॾे त ॻोठ वञा। ना दांड तोखे को हया शर्म आहे जन। हे हिते असां ज़ाइफा माण्हू टई रना ज़ाला, न मुड़स माण्हू घर में, न को छोकिरो बाकरो। तूं भी निकितो थो वञे, तोखे हिते रहणो पवंदो यदा बस। हा मई, मां बि राति हिते ई तव्हां वटि अची रहंदसि। अॼु पोइ भला मां राति हिते आहियां। तौबह कर अदा, तौबह करे। हेॾी क़यामत अचण खां पोइ बि तुंहिंजी शैतानगिरी ख़तम नथी थिए। तौबह ज़ारी तौबह। बुढ़ी मर अदा, बुढ़ी मर। पोइ भला मां वञा। ईअं कीअं थी करे तूं त ॾारा थींदी। तूं बि हिते हुज, मां बि हिते आहियां। मामा तूं बि ॿुधी नथो मरी, असां तोखे छा कयूं। तूं न वञ मासी, तूं न वञ। ओॾे त ॾिस गवैयनि जी आख़िर में फाथी आहियां। सभिनी खे इहो हथु आहे कन ते कलामनि जी शुरूआत आहे। अॼु तोखे वञिणो आहे त वञ।
मां हाणे बर्दाश्त न थी परे थी रे परे थी मां वञा थी मां वञा आराम कयो पुलिस वही मुंतज़र हा पुलिस लाशन जी ट्रक भराए वेतरे तो वठण आया तव्हां भला रेस हिते आहे या पुलिस सां गॾु शहर वियो रेस ओतिरे ताईं कोर्ट न छॾींदो जेसि मूसा खान ऐं हाकिम खान खे ख़त्म न कंदो तव्हां हली आराम कयो वरी सही राति जाॻणो अथव हल पीरल हल तली आराम है असांजे अंदर जी अना असां पंहिंजे अंदर जे क्रोध खे ख़त्म नथा करे सघूं ऐं इन ई एवज़ असां केतिरियूं मासूम जानियूं ज़ाया पिया कयूं रुस्तम ख़ान केतिरियूं मासूम जानियूं इहे मरण वारा बि त कंहिंजा पुट हूंदा को कंहिंजो पीउ हूंदो को कंहिंजो मामो हूंदो केतिरा रिश्ता हूंदा हिननि जा बस रब पाक ने कहरी कार्रवाई जी माफ़ी ॾे रुस्तम खान दुआ करो त न मरण वारनि जूं माण्हू ज़िंदा न हुजनि यार उन्हनि माण्हुनि जा जिगर लाश ॾिसी छिकी पवंदा ऐं उन्हनि जूं बददुआऊं असांखे कब्र में भी चैन सां सुम्हणु कोन दिलावर खान मूं पंहिंजी ज़िंदगीअ में पहिरियों शख़्स ॾिठो आहे जेको पंहिंजे दुश्मननि जे मौत ते पछताए पियो रुस्तम खान छेड़ो त ज़िंदा माण्हुनि सां थो ठहे पर ही त हाणे लाश बणिजी चुका आहिनि लाशुनि सां कहिड़ो जहिड़ो ऐं सो बि हिकु मोहबती माण्हू जो न रुस्तम खान न मुंहिंजो जहिड़ो त सफ़ा नथो ठहे इन्हीअ करे जेका मुंहिंजी दिलि जी सदा हुई सवाल जान जा पुट्टा जी तो शिकार हिन जो मां पाया शिकार तो क्या तू आने निकरेस मुबारकूं असां तो वारे न मूसा खानड़े सां उहो अशर करे आया आहियूं जो घटि में घटि साल कनि त मूसा खान ऐं मूसा खान जा माण्हू तुंहिंजे तर जो रुख बि रखंदा
हाँ बाबा साईं, हाकिम खान कमाल खान भॼी जान छॾे। इहा तव्हांजी भुल आहे त हू हाणे हेॾां जो रुख न कंदा। मां मूसा खान खे चङी तरह सुञाणा त हू कुत्ते जे उन पुछ मिसल आहे जंहिंखे 12 महीना बि नड़ में विझी कढबो त वरी ओड़ो जोड़ो टेड़ो हूंदो। दलाल खान, जेकॾहिं हू आया त उन्हनि खे बि मुंहुं ॾेई वठंदा। फिलहाल जेके वॾेरनि जो ॻाढ़ो गोड़ खाई विढ़ण आया हुआ उन्हनि जा लाश दफ़ा कर, पहिरियां उन्हनि जो बिलो करे। हेलो, सुबुह सुबुह सां कीअं यादि कयो अथव? मुंहिंजे ॻोठ मथां मूसा खान वारनि हला कई आहे। दिलावर खान, जेकॾहिं तव्हां को कदम खणंदव त ज़ाहिर आहे मूसा खान माठ करे त कोन विहंदो। मूसा खान खे माठ कराइण मूंखे अचे थो, तव्हां इन खे छॾियो। उहे लाश खणी वञी मूसा खान जे हवाले कयो त किथे थप्पड़ हणी वञनि। केॾो कीस थी वियो रुस्तम खान, केॾो कीस थी वियो। इन करे तव्हांखे आगाह कयूं। वॾा, जेसि ताईं ॾींहुं नथो थिए ऐं चारों तरफ़ पक नथा कयूं, अख न हणंदासीं। जॾहिं असां जागूं था तव्हां पोइ आराम छो नथा कयो? ठीकु आहे, त पोइ मां हाणे वञी आराम थो कयां। अञा कमाल खान फायरिंग छो नाहे कई? पाण संभाल, हेॾे निकिरी अच। अंदर हलण जो इरादो आहे? हाणे अंदर हलण बेवकूफ़ी आहे। हाकिम खान जे मथां ज़ोर वधी वियो आहे। हल त हली हाकिम खान खे सहारो ॾियूं, किथे ईअं न त हाकिम खान मारिजी वञे। पोइ जल्दी अच त हेॾा निकिरी हलूं। शक, तूं फायरिंग कंदो रहो। गुलाब, हल तूं मां हाकिम तरफ़ हलूं। सोराब, हिते बि फायरिंग करण बुज़दिली आहे। तूं रफी अच, मां हिन अॻु थो छॾियां। इन्हनि मां हिकु बि बचण न घुरिजे। वारो कर, इन्हनि मूं केर बि बचण न खपे। अच्छा, मुर्सी सां कुंड संभाल जाए, मुर्सी सां। नथो ॿुधण में अचई और इहे सम्झे छा थो? इहो त लठ खणी था त मां तुंहिंजूं पासराटियूं सेकियां। गोली लॻई न लॻई पर मां त मेजालो कढां। तू वञी दिलावर खान खे ॿुधाए त मैदान साफ़ आहे। अॼु लाशनि जी ॻण पकड़ाए त असीं कमाल खान वारे खे अञा थोरो अॻु भरो करिजो। न रुस्तम खान, वो परे निकिरी विया हूंदा। उन्हें वञा पोयां वञण अजायो फज़ूल आहे। अरे बाबा, तू छॾे हिन ॻाल्हि खे। तू हल वञी दिलावर खान खे ॿुधाए। हल। हाँ रुस्तम खान, वो हिन वक़्तु तमामु परे निकिरी चुका हूंदा। उन्हनि खे असांजी बंदूक जी गोली ई कोन पहुची, पोइ असां किथे था पहुची सघूं उन्हनि खे? ठीकु आहे, त भलो त दिलावर खान ॾे
वही चऊं सच लाशनि जी गड़प कराए मूसा खान जे माण्हू जो लाश हाणे धप था कनि हलो